जी बिल्कुल नाज़रीन, सिंध बलोचिस्तान के सरहदी दंग RD 44 वारे इलाइक़े में मौजूद आहियूं। ॿ ॾींहं पहिरियां जेकी आहे त RD 44 वटि सिंध बलोचिस्तान जे सरहदी दंग ते जेको वांदड़ कैनाल आहे, शाही कैनाल, उन जो जेको RD 44 वारो पुल आहे उहो जेको आहे त ढही पियो आहे। जंहिं सबबि जेके सिंध बलोचिस्तान जे सरहदी दंग वारनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जीअं बलोचिस्तान जो सुई डेरा बुगटी वारो इलाइक़ो आहे, पटफीडर वारो इलाइक़ो आहे, या भिटाई कॉलोनी वारो इलाइक़ो आहे। इन तरफ़ जेके सवें ॻोठ आहिनि उन्हनि जो ही जेको आहे त मेन लंघ आहे, मेन जेको आहे त गुज़रगाह आहे। ऐं हितां खां उहे जेके आहे त क्रॉस करे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी बाहू खोसो आहे, ॻढ़ीअसन आहे, ठुल, जैकोबाद, दौड़ शरीफ़ ऐं ॿियनि शहरनि सां जेके आहे त मिलनि था। 2 ॾींहं पहिरियां जेके आहे त हीउ पुल ढही पट पइजी वियो आहे, जंहिं सबबि जेको आहे त हीउ रस्तो मुकमिल तौर ते बंदि थी वियो आहे। जंहिं सबबि हितां जा जेके रहवासी आहिनि उहे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। आबपाशी खाते जे नाल ई सबबि हीउ जेको आहे त पुल ढही पट पइजी वियो आहे। ॿुधायो पियो वञे त 150 साल अॻु अंग्रेज़नि जे दौर में हीउ पुल जेको आहे त क़ाइमु थियल आहे, पर आबपाशी खाते जे नाल ई सबबि ऐं शाही कैनाल जेको मुसलसल ओवरटॉप हली रहियो हो बरसातुनि दौरान या बाद, जंहिं सबबि जेके आहे त हीउ गेट उन टाइम बंदि कया विया। ऐं इहो ई सबबु आहे जेको आहे त उते जेके आहे त खाध करे उहो पुल जेको आहे त किरी पियो आहे। ऐं हिन वक़्तु बि जेके आहे त हितां जा माण्हू इलाइक़े वासी ऐं मुसाफ़िर जेके आहे त सख़्तु परेशान आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त आबपाशी खातो या रोड्स खातो जेकी आहे त हिन तरफ़ तवजो ॾियनि ऐं फौरी तौर ते नोटिस वठी ऐं तकिड़ा उपा वठी करे जेको आहे त आर्ज़ी तौरु रस्तो बहाल कराइनि, त जीअं हितां जे इलाइक़े वासियुनि जी बेचैनी ख़तमु थी सघे। जी।